जी नाज़रीन, घोटकी में अवां खे ख़बर दे रहे हूँ। वापडा मुलाज़िमन जो एक्शन ऑपरेशन डिवीज़न सेप्को घोटकी ज़ातियुनि के ख़िलाफ़ हंगामी इजलास घुरायो वियो, जंहिंमें आल पाकिस्तान वापडा वर्कर्स यूनियन सखर जे चेयरमैन सैयद ज़ाहिद हुसैन शाह, सखर जे डिवीज़नल चेयरमैन खलील अहमद डोमकी, घोटकी डिवीज़नल जे चेयरमैन सैयद अमजद हुसैन शाह, ज़ाहिद हमीद कुरैशी, नज़र मोहम्मद मेमन, साबत मेमन, रऊफ़ पारसदायो समेत मज़दूर यूनियन जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि हंगामी इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त एक्शन ऑपरेशन डिवीज़न सेप्को घोटकी इरशाद अहमद बलोच जे घोटकी जे मज़दूर यूनियन जे उहिदेदारनि सां तौहीन अमीज़ रवैये, एक्शन जे मज़दूर दुश्मन पॉलिसी ऐं यूनियन दुश्मन पॉलिसी कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। एक्शन घोटकी जे अहिड़े रवैये ख़िलाफ़ सेप्को हाई कमान क़दम खणण बदिरां घोटकी जे डिवीज़नल चेयरमैन सैयद अमजद शाह खे मुअतल कयो वियो, जेको इंतहाई मज़म्मत जोॻो अमल आहे। उन मौक़े ते अॻुवाणनि AC सखर खां मुतालबो कयो त AC सखर तरफ़ां जारी कयल सैयद अमजद शाह जे मुअतली जो ऑर्डर वापसि न वरितो वियो त सखर ज़ोन पारां सूमर खां एहतिजाजी तारीख़ हलाई वेंदी, जेका मुलाज़िमनि जे जाइज़ मुतालबनि ताईं जारी रहंदी।